दोस्तो, उम्मीद तव्हां ख़ुशि हूंदव, ख़ैरियत सां हूंदव। अॼु तव्हांजे लाइ मास्टर मंज़ूर जो एल्बम आहे 24 इश्क। एल्बम बहितरीनु आहे। हिन में 4-5 गीत जेके आहिनि तमामु मशहूरु आहिनि ऐं मुंहिंजी पसंदि जा आहिनि। ऐं जीअं अव्हांखे ख़बर पवंदी त पोइ अव्हां बि चवंदव त बिल्कुलु पसंदि जा आहिनि। ऐं काफ़ी दोस्त जेके अहिड़ा हूंदा आहिनि जिन खे ख़बर न हूंदी आहे गीतनि जी, पर गीत ॻोल्हींदा रहंदा आहिनि यूट्यूब ते त हीउ एल्बम कहिड़ो आहे, हीउ गानो कहिड़ो आहे, या हीउ गानो असां ॿुधो आहे त हाणे हिन जो एल्बम अलाए कहिड़ो आहे। सो हिन में जेको भलो गीत मुंहिंजे पसंदि जो आहे, न तूं इश्क करीं हा। इन जहिड़ा ज़बरदस्त गीत आहिनि हिन एल्बम में। ऐं तव्हां दोस्तनि जे लाइ इहो रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो वारो कमु ऐं सॼी यूट्यूब ते मां ई पियो कयां, ऐं ॿियो को अहिड़ो न आहे। ऐं इंशाल्लाह सिंध जा सभु मुख़्तलिफ़ फ़नकार जेके बि फेमस आहिनि, मशहूरु फ़नकार, उन्हनि सभिनीनि जा वीडियो ऐं हिन ई चैनल ते ॾींदुसि। ऐं कुझु दोस्तनि कमेंट्स बि कया आहिनि, कमेंट शामिलु कयूं त पहिरियों कमेंट्स आहे वहीद भाउ जो। वहीद भाउ लिखियो आहे वेरी नाइस पिक्चर ऐं दिलूं खोड़, वॾी महिरबानी। ऐं उनखां पोइ आहे शहबान सोलंकी भाउ लिखियो आहे नाइस एल्बम। सिराज अहमद लाशारी भाउ लिखियो आहे मुमताज़ अली लाशारी जा एल्बम रखो। बिल्कुलु अदा रखंदासीं। ऐं तव्हां हिकिड़ा आहियो ऐं तव्हां सां गॾु ॿियो बि को दोस्त हुजे, घटि में घटि 2 ॼणा हुजनि मतिलबु कमेंट्स वारा, त उन्हनि जे लाइ आउं वीडियो ठाहींदुसि। त जीअं ॾिसो न, हाणे तव्हां मास्टर मंज़ूर जो एल्बम ॾिठो, 3-4 माण्हुनि कमेंट्स कया। कमेंट्स जो मक़सदु ईअं आहे त उन्हनि खे पसंदि आहे। उनखां पोइ शमन अली मीराली जा रखूं था, उन्हनि ते तव्हांजा कमेंट्स अचनि पिया, मतिलबु उहे पसंदि आहे। ऐं उनखां पोइ वरी मुख्तियार शीरी जा रखूं था, उहे बि तव्हांखे पसंदि आहिनि। इन अहिड़ी तरह ई चऊं था त मास्टर इहो मुमताज़ लाशारी जा जेके रखूं त उन में चंद दोस्त हुजनि जेके उन ते कमेंट्स कनि। ॿी ॻाल्हि, तव्हां घबरायो बि न, इंशाल्लाह रखंदासीं। सिर्फ़ु हिकिड़ो फ़नकार पूरो थिए त पोइ वरी ॿिए खे शुरू कंदासीं। ऐं इन खां पोइ ॿिए दोस्त ॾिसूं कहिड़े कमेंट्स कई आहे। वहीद भाउ जी कमेंट्स आहे सुपर हिट सॉन्ग्स लिखियो अथई, दिलूं मोकिलियूं अथई। वहीद भाउ लिखियो आहे वरी हेठां मास्टर फ़तेह अली। अरे मास्टर फ़तेह अली त बिल्कुलु रखूं, पर 2-3 माण्हू हुजनि ॾिसण लाइ, शर्त इहो आहे बिल्कुलु। ऐं तव्हां पाण ई ॾिसो था त जंहिं ते कमेंट्स अचनि त उहा शइ ज़रूरी आहे। ऐं हाणे हलंदासीं हिन जे गीतनि ॾे त हिन में गीत कहिड़ा कहिड़ा आहिनि ऐं कहिड़ा गीत सुठा आहिनि। ऐं पहिरियों गीत जेको आहे ज़ुल्फ़कार मंगी साहब लिखियो आहे न तूं इश्क करीं हा। इहो त मशहूरु गीत आहे मास्टर मंज़ूर जो। ऐं उनखां पोइ आहे वहीद हकड़े साहब जी शाइरी ऐं गीत आहे दर्दीलो। अॼु मां अकेलो थी वियुसि मुंहिंजे शहर मां, तुंहिंजे शहर मां प्यार लॾे वियो। ऐं ज़बरदस्त गीत आहे। उनखां पोइ आहे ज़ुल्फ़कार मंगी शाइरी आहे गुलाब जहिड़ा हसीन माण्हू, ज़बरदस्त गीत आहे इहो बि। ऐं उनखां पोइ आहे मुक़दर में ॾुख मुंहिंजे। उनखां पोइ आहे मशहूरु गीत आहे, ज़बरदस्त आहे तो जहिड़ो यार मिलाए पोइ मौला जंहिंसां राज़ी, तो जहिड़ो यार मिलाए मौला जंहिंसां राज़ी, इहो बि मशहूरु गीत आहे। ऐं उनखां पोइ आहे सचल सरमस्त जी शाइरी आहे, गीत जा बोल आहिनि आऊं त काण कीअं कयां। ऐं उनखां पोइ आहे अलाह ॾिने बुरड़े जो गीत आहे, गीत जा बोल आहिनि मुंहिंजे भाकुर में तुंहिंजूं ॿाहूं। ऐं उनखां पोइ आहे शाह जतोई साहब जो गीत आहे, गीत जा बोल आहिनि मां तुंहिंजी नौकरी ॾींदुमि। ऐं उनखां पोइ आहे दिलबर दिलियूं खसण जा होशियार आहियो। ऐं उनखां पोइ आहे वहीद हकड़े जो गीत आहे हो अला जन्नत में मूंखे जानी मिलाए। दोस्तो, वीडियो मूंखे कीअं लॻो, जे पसंदि आयो हुजे त लाइक ज़रूरु कंदा, चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं पंहिंजनि दोस्तनि ताईं शेयर ज़रूरु कंदा।